छोड़ गुमान गदाई दा शिमला ते मंजशाही दा हक मौजूद सजा मौजूद जे सदाउन सां मशहूर अज़ीम सूफ़ी बुज़ुर्ग घणनि ज़बानुनि जे शाइर हज़रत सचल सरमस्त रह जो उर्स मुबारक में बाक़ी 4 ॼाड़ा बचा। संदसि जा इंतज़ाम अणपूरा आहिनि। अक़ीदतमंदनि में ॻणतीअ जी लहर छायल आहे। सचल साईं जा अक़ीदतमंद मुरीद पांधीअड़ा दरारा शरीफ़ पहुचणु शुरू थी विया आहिनि। अज़ीम सूफ़ी बुज़ुर्ग हफ़्त ज़बान शाइर हज़रत सचल सरमस्त रह जे उर्स में बाक़ी 4 ॾींहं बचा, पर इंतज़ामिया उर्स जे हवाले सां के बि जोॻा इंतज़ाम करे न सघी आहे, जंहिं सबबि ज़ाहिरीन ऐं शहरनि में सख़्त मायूसीअ जी लहर पखिड़िजी वई आहे। सचल साईं जा अक़ीदतमंद दरारा शरीफ़ पहुचणु शुरू थी विया आहिनि, पर इंतज़ामी ग़फ़लत सबबि खेनि मुश्किलातुनि खे मुंहुं ॾियणो पइजी रहियो आहे। रोड रस्ता ख़राबु हुजणु, पाणी पीअण जो साफ़ पाणी न हुजणु, रहाइश लाइ रेस्ट हाउस न हुजणु, थधे पाणीअ लाइ लॻल टैंकी बि ख़राबु हुजणु करे ज़ाहिरीन ॿाहिरां पाणी वठण ते मजबूर आहिनि। जॾहिं त दरगाह ॿाहिरां मेन रोड ते लॻल फिल्टर प्लांट बि वॾे अरसे खां बंदि पियल आहे, पर संदसि जे ॾेखा जी बहाली ऐं सफ़ाई सुथराई लाइ 2 मुलाज़िम रखियल आहिनि जेके घर वेठे पघारूं खणनि था। जॾहिं त फिल्टर प्लांट जे नाले ते लखें रुपयनि जा बिल कढिया वञनि था, पर सहूलियत मौजूदु न आहे। उन खां अलावा डिस्पेंसरी पिणु गैर फ़ाल बणियल आहे। सफ़ाई सुथराई जो को बि इंतज़ाम न आहे। ज़ाहिरीन ऐं रहाइशीन जे लाइ ठहियल वाशरूमनि जी हालति इंतिहाई ख़राबु आहे। उते पाणी ऐं सफ़ाई सुथराई न थियण सबबि ज़ाहिरीन खे अञा वधीक मुश्किलातुनि खे मुंहुं ॾियणो पइजी रहियो आहे। दरगाह ॾांहुं ईंदड़ रस्तनि ते गंदगीअ जा ढेर ऐं नालियुनि जो गंदो पाणी पिणु बीठल आहे, जंहिं सां पिणु ज़ाहिरीन खे सख़्त तकलीफ़ पेश अची रही आहे। जॾहिं त अहाते जे अंदर ऐं ॿाहिरें पासे खां लाइटियूं ख़राबु हुजण करे राति जो ऊंदाहीअ जो राज आहे। सचल साईं जे रोज़े ते लॻल चिटसाली वारियूं सिरूं गुज़िरियल काफ़ी सालनि खां किरी भॼी रहियूं आहिनि, जंहिं सबबि रोज़े जी ख़ूबसूरती पिणु ख़तमु थी रही आहे। रोज़े जी मरम्मत जे नाले ते इंतज़ामिया हर साल लखें रुपयनि जा बिल कढे थी, पर उहो सिर्फ़ु 3 ॼाड़नि ताईं काराइतो हूंदो आहे। हिन वक़्तु दरगाह जे रंग ऐं चूने जे नाले ते 60 लख रुपयनि जो ठीको ॾिनो वियो आहे, पर चिटसाली वारियूं सिरुनि जी जाइ खे लिकाइण ख़ातिर उते रंग हणी उन खे बंदि कयो वियो आहे, जंहिं सबबि पिणु रोज़े जी ख़ूबसूरती ख़तमु थी वई आहे। सचल साईं जे उर्स जूं गैर सरकारी तक़रीबूं 12 रमज़ानुल मुबारक खां दरारा शरीफ़ में शुरू थींदियूं, जंहिं में अलम पाक जी चादर कुशाई शाम जे वक़्तु थींदी। 13 रमज़ानुल मुबारक ते सुबुह जो मज़ार खे गुस्ल ॾिनो वेंदो। शाम जे वक़्तु क़दीमी इश्क मुबारक जी रस्म थींदी। ख्वाजा अब्दुल हक फारूकी सचल साईं जो क़दीमी लिबास ओॾे हवेली खां मुरीदनि सां काफ़िले जी सूरत में दरगाह जे अंगण में ईंदो, जिते इश्क मुबारक जी तक़रीब मुनक़िद कई वेंदी, जंहिंमें हू अक़ीदतमंदनि सां रोज़ो इफ़्तार कंदो, जंहिं बाद हुननि खे पंहिंजो दीदार कराईंदो। जॾहिं त 13 रमज़ान ते सरकारी तौर ते सुघड़ कॉन्फ्रेंस समा हाल में मुनक़िद कई वेंदी ऐं शाम जो अदबी कॉन्फ्रेंस थींदी। जॾहिं त 14 रमज़ानुल मुबारक ते सिंध जो वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह दरारा शरीफ़ पहुची मज़ार ते हाज़िरी भरे चादर चाढ़े इफ़्तिदा कंदो, जंहिं बाद सरकारी तौर ते मेले जो इफ़्तिदा कयो वेंदो। उन बाद हू समा हाल में सुघड़ कॉन्फ्रेंस ऐं एवार्ड तक़रीब में शिरकत कंदो ऐं सचल सरमस्त जे सालियानी बहितरीन कारकर्दगी अदा करण ते एवार्ड पिणु विड़ाईंदो, जंहिं बाद हू उतां रवानो थी वेंदो।